सचो सतराम। पांच साहब संत सतराम धाम रायपुर जी इन प्यार भरी भोर भूमि ते उन्हीं सच साईं जी रामत पाइण जे लाइ संदन में आहियूं। सोहड़ी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब की तरफा आशीर्वाद शुभकामनाओं ऐं वाधा। असां जॾहिं बि उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं तो जो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे बणाए अचो, पंहिंजो पाण खे उनजी रहमत सां भरे अचो, पंहिंजो पाण खे संवारे ऐं सींगारे अचो। छाकाणि त असां सभु इंसान हमेशा पंहिंजो पाण खे शान मान सुख ऐं समृद्धि सां भरियल ॾिसणु चाहींदा आहियूं। असांजी तमन्ना हूंदी आहे त असांजो जीवन सदाई सुरखुरो रहे। असां पंहिंजी थोरी नेकी ॿुधी करे बि तमामु घणो ख़ुशि थींदा आहियूं, पर पंहिंजे लाइ थोरी बि गिला ॿुधी न सघंदा आहियूं। जेको असांखे नेकी ॿुधी करे ख़ुशी थींदी आहे ऐं गिला असांखे बिल्कुलु पसंदि कोन्हे ईंदी, त उहो इन करे त मालिक असां सभिनी इंसाननि खे चङाई ऐं बहितरी वारो बणायो आहे। जेकॾहिं चङा हूंदासीं त पोइ नेकी हूंदी ऐं गिला जो कारण सिर्फ़ असांजे जीवन में कुछ कमी जो हुजणु आहे। तंहिंजे करे जीअं असांजे जीवन में बाक़ी का बि कमी न रहे, कोई बि अवगुण न रहे, हक़ीक़त में उन्हीं करे असां गिला खे पसंदि न कंदा आहियूं त जीअं को असांजे अंदर में अवगुण न हुजे। ऐं इन करे असां सभु इंसान साफ़ सुथरे माहौल खे पसंदि कंदा आहियूं, पर ख़राबी खे असां पसंदि न कंदा आहियूं। असांखे साफ़ सुथरा कपिड़ा पातल हुजनि, असां पंहिंजो पाण खे चङो सम्झंदा आहियूं, पर थोरो बि चुटियो लॻे असांजो ख़्यालु घड़ी घड़ी उन धॿे ते वेंदो आहे। बेशक असांखे पूरी ड्रेस सफ़ेद हुजे, अगरि थोरो कोई धॿो लॻल हूंदो त सॼी सफ़ेद ड्रेस असांखे ॾिसण में न ईंदी। घड़ी घड़ी असांखे उहो धॿो सताईंदो रहंदो, घड़ी घड़ी उहा परेशानी हूंदी, किथे वेंदासीं, कंहिं दोस्ती में हूंदासीं, कंहिं फंक्शन में हूंदासीं, किथे बि हूंदासीं, इहो धॿो मूंखे कीअं लॻंदो। पर अगरि असां थोरे धॿे खे छॾियूं,
बाक़ी सॼी ड्रेस असांजी सफ़ेद आहे, साफ़ आहे, पर सफ़ेद ड्रेस ते, साफ़ सुथरी ड्रेस ते असांजो ध्यानु न वेंदो, ध्यानु सिर्फ़ु दॿे ते रहंदो आहे। ऐं हक़ीक़त में इहा बि असांजी इंसानियत हूंदी आहे। जेको सफ़ेद ड्रेस पूरी ते असांजो ध्यानु न वेंदो आहे, उनजो मक़सदु आहे त मालिक असांखे इंसान बणायो आहे, सभिनी जूणनि में रहंदड़ जीवन खां उत्तम बणायो आहे, बहितर बणायो आहे। असां आहियूं ई चङा, आहियूं ई बहितर, त पोइ असांजी वैसे ई ड्रेस सफ़ेद आहे, असांखे परवाह कहिड़ी आहे। पर जेकॾहिं थोरो को धॿो लॻंदो आहे, उन तरफ़ ध्यानु जेको वेंदो आहे, उहो इन करे त मालिक असांखे एतिरो चङो बणायो आहे, तंहिंजे करे असांजे जीवन ते धॿो न हुअणु खपे। असांजे जीवन ते कोई कारे जो कलंक या निशान न हुअणु खपे, थोरी गिला न हुअणु खपे। तंहिंजे करे थोरी धॿो जो मक़सदु आहे, असां थोरी बि पंहिंजी गिला उहा न ॾिसी सघंदा आहियूं, छाकाणि त मालिक ओतिरो चङो बणायो आहे, त असांखे हिजे बि छो। तंहिंजे करे असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, त उनजो मक़सदु आहे जी असांजे जीवन में कमी न हुजे, असांजी ज़िंदगी में बाक़ी खां ख़राबी न हुजे। पर उहो सभु कुझु चाहण जे बावजूद बि असां संसार में हूंदा आहियूं, संसार में रहंदा आहियूं, संसार सां वास्ता हूंदा आहिनि, रिश्ता नाता उथी वेठी तौर तरीक़ा घर बार कारोबार बिजनेस दोस्ती साथ सभु कुझु हूंदो आहे। पर जॾहिं सभु कुझु हूंदो आहे त पोइ उनमें वरी के कमियूं बि रहिजी वेंदियूं आहिनि। कुझु माहौल सां असांखे हलणो बि पवंदो आहे। कोई माहौल ज़बरदस्ती गले में पइजी वेंदो आहे। ऐं संसार जी हिकिड़ी इक्वेशन त आम हूंदी आहे त जंहिं ॾींहुं असां पंहिंजो दोस्त पैदा कयूं, उन ॾींहुं 50 दुश्मन पंहिंजो पाण थी वेंदा आहिनि। असां ॾिसंदासीं असांजी कंहिंसां दोस्ती हुजे, पंहिंजो दोस्त हुजनि, थोरो सा वधूं फलूं अॻिते अचूं, ॾिसंदासीं असां न कंहिंजो कुझु खयो हूंदोसीं, न खाधो हूंदोसीं, न कंहिंखे ॾुखायो हूंदोसीं, पोइ बि ॿियनि जो साड़ जलन गिला हरूभरू शुरू थी वेंदी, न को वास्तो न वठिजो, जेके सुञाणनि न सुञाणनि वास्तो बि कोन्हे, तॾहिं बि पोयूं पइजी वेंदा। कॾहिं कॾहिं तीअं महसूसु आहे न कोई पतो न को वास्तो, न छाजे करे भई दुश्मनी गिला आहे छाजी, इहो बि सम्झ में कोन ईंदी कॾहिं कॾहिं असांजे जीवन में। तंहिंजे करे संसार जी इक्वेशन जेका बि हलंदी आहे, उहा 5 दोस्तनि जे पोइतां 50 दुश्मननि जी हलंदी आहे। यानी जॾहिं बि थोरो वधंदासीं, थोरो अॻिते ईंदासीं, त पोइ असांखे कुझु न कुझु साहणो पवंदो आहे। तंहिंजे करे संसार में असां जेकॾहिं संसार खे ॾिसंदा रहंदासीं, त पोइ असां हिकदमि खोइजी वेंदासीं। छाकाणि त जीअं कुझु ॿुधंदासीं, कोई गिला पंहिंजे खिलाफ़ कोई ॻाल्हि, त हिकदमि आग बगोला थी वेंदासीं। कोई जंहिंजे लाइ ॿुधीसीं, जंहिं कुझु चयो हूंदो, हिकदमि उन ते हिकु दफ़ो चयो हूंदो, पर असांजो साड़ जलन क्रोध टेंशन तनाव सभु कुझु फिरणु शुरू थी वेंदो, असांखे ॿियूं सभु ॻाल्हियूं विसरी वेंदियूं, असां वधणु शुरू कंदासीं। तंहिंजे करे जंहिं ॾींहुं असां ॿियनि जी ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾिनोसीं, उन ॾींहुं पाण खोइजी वेंदासीं।
इन जे करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा त असां पंहिंजे जीवन खे कीअं संभालियूं, छा कयूं, कहिड़े माहौल खे कहिड़े नमूने हैंडल कयूं, कयूं छा। ऐं पोइ जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं पोइ थींदो ईअं आहे जे हिकिड़ो शख़्स सचे साईं जी दामन में आयो, उन चयो साईं मूंखे ज़िंदगी में कोई सुख कोन्हे, कोई शांति कोन्हे। ऐं उनजो कारण सिर्फ़ इहो आहे त मुंहिंजी कंहिं सां बि कोन्हे बणबी। हर को मुंहिंजी गिला कंदो आहे, कोई चङी बि चङाई बि कंदो आहे तॾहिं बि गिला गले में हूंदी आहे, जेकॾहिं कोई मंदाई कंदो आहे तॾहिं बि गिला गले में हूंदी आहे। ऐं हमेशह मां जेतिरी कोशिशि कंदो आहियां कंहिंसां चङो हलण जी, तॾहिं बि मूंखे फल कोन मिलंदो। ऐं जेकॾहिं कंहिंखे दॿाइण जी कोशिशि कंदो आहियां तॾहिं बि कॾहिं कुझु सफलता कोन मिलंदी या पाण खोइजी वेंदो। तंहिंजे करे मूंखे ज़िंदगी में सदाई ॾुख ई हूंदा आहिनि, तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि। जेकॾहिं कंहिंसां पुॼण जी ताक़त हूंदी आहे तॾहिं बि ॾुख हूंदा आहिनि, जेकॾहिं पहुचण जी ताक़त न हूंदी आहे तॾहिं बि तकलीफ़ हूंदी आहे। कंहिंखे मां दॿाईंदो आहियां तॾहिं बि अहंकार में भरिजी करे, लेकिन साड़ में त सड़ंदो रहंदो आहियां। ॿाहिरों लॻंदो आहे त शायदि मां कंहिंखे कुझु करे रखियो, पर अंदरि में त मुंहिंजो साड़ में ई जलन, सुकून ऐं शांती त हूंदी कोन्हे। ऐं जेकॾहिं मूंखे कोई जलाईंदो आहे त पोइ मायूसी, परेशानी, तंग नज़री वारइजी वेंदी आहे। तंहिंजे करे सभु कुझु चाहण जे बावजूद बि थींदो कुझु न आहे। ऐं इन करे मुंहिंजी घर में, ॿार में, शहर में न कोई इज़त आहे, न कोई मूंखे चङो सम्झंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त अहिड़ी ज़िंदगी खे छा कंदो। ऐं कॾहिं कॾहिं पाण खे ख़तमु करण जी चाहत थींदी आहे। ऐं कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त ॿिए खे न पूरे साड़े पूरो करे छॾा। तंहिंजे करे अहिड़ी हालत में मां कयां छा। तॾहिं साईं जन मुस्कुराया। साईं खे हिकिड़ो सिक्को हुयो, कोन खे ॾिनई, चए सिक्को थी बाज़ार में वञ, उतां पुछी आए सिके मुंहिंजो केतिरो सामान मिलंदो, पर सामान वरजाए न, सिर्फ़ु पुछी अचिजांइ। वो सिक्को खणी वियो, पुछे त सिके जो उन वक़्तु जेतिरो सामान मिलियो वापसि आयो, चयोसि हेतिरो सामान चवनि पिया पर तव्हां चयो इन करे मां वरितो कोन। तॾहिं साईं जन चयोसि, चयो सिक्को खण, इनखे पंहिंजे पेर सां रूंध, तो न सिके खे पेरनि सां, बूटनि सां रूंधियो, खुड़ी में पाए करे। चयोसि हाणे पुछी आ त इन सिके मुंहिंजो केतिरो सामान मिलंदो। वरी वियो, चयोसि सामान ओतिरो ई मिलंदो पियो जेतिरो पहिरियों मिले पियो। साईं चयोसि चङो हाणे इहो सिक्को खणी करे इनखे पाणी सां धोए साफ़ कर। वरी धोई साफ़ कई। चयोसि हाणे पुछी आ, वञ। वरी वियो, चयोसि ओतिरो ई सामान मिलंदो पियो। साईं चयोसि चङो हाणे सिक्को खणी करे नाली में उछलाए। त हुन नाली में उछलायो। वरी साईं जन चयोसि नाली में काॾे, नाली में कॾे, चए हाणे वञी पुछी आहे सामान केतिरो मिलंदो पिया। वरी वियो, वरी वापसि आयो, चयोसि जेतिरो पहिरें मिले पियो ओतिरो मिलंदो पिया। साईं चयोसि चङो हाणे सिक्को खणी करे पाणी में ॿोड़। वरी पाणी में ॿोड़े। साईं चयोसि हाणे खणी करे मथां मिठी विझ। मिठी विधई। चए हाणे पुछी आहे केतिरो सिक्को हलंदो पिया। आयो वापसि, चयोसि सामान ओतिरो ई मिलंदो पिया। साईं चयोसि चङो हाणे सिक्को रख। हाणे ॿियो सिक्को ॾियईं, उहो खणी वियो।
साईं जन ॿियो सुख ते हाणे वञी माज़ार पोइ पुछी आहे केतिरो सामान मिलंदो ऐं साॻी रक़म जो सिको घड़ी को मोटी आयो से सिको चमकंदो पिया जीअं दुकान वारे खिलियूं जो खोटियो सिको आहे मुंहिंजो कुझु न मिलंदो जेको बि आहे साईं जो पहिरें सिके खे एॾो तूं नाली में सॼो एॾो रूंदी एॾो सनानु करायोसीं हर ॻाल्हि में कयोसीं उन में सभु कुझु वरी मिले ई पियो ऐं हाणे तोखे कुझु नथो मिले हे त चमकंदो पिया पोइ छो चयोसीं खोटियो सिको आहे न केरु वरंदो त साईं ने चयोसि बसि जीवन में इहा ॻाल्हि यादि रखिजे जेकॾहिं इंसान पाण चङो आहे पाण बहितर आहे पोइ उनखे कोई रूंदे कोई नाली में सटे कोई गंद करे केतिरो ॾुख आहे केतिरी गिला करे केतिरी परेशानी करे केतिरो को सताए कीअं बि हुजे लेकिन इंसान जो मुल्क कॾहिं न घटंदो आहे उहो हर जॻह ते शान मान इज़त सां रहंदो जिथे बि वेंदो उनजो मुल्क न घटंदो पर जेकॾहिं पाण में खोटाई हूंदी जे सिको खोटियो हूंदो जेतिरो बि चमके लेकिन हथ कोई न लाहींदो वणंदो कंहिंखे बि न तंहिंजे करे जीवन में कॾहिं इहो न ॾिसजाए त ॿियो मूंसां कीअं थो हले जे सिके खे पतो आहे त मुंहिंजो मुल आहे मुंहिंजो पंहिंजो दम आहे मां पाण चङो आहे पर बेशक कोई मूंखे पाणी में ॿोड़े कोई गांधी नाली में सटे कोई रूंदे लेकिन मूं ते कोई फ़र्क़ु न पवंदो भई जेकॾहिं तूं पंहिंजो पाण खे ॾिसंदे रहंदे त मां साफ़ आहे मूं में काई कमी कोन्हे त पोइ तूं सदाई ख़ुशि रहंदे सदाई चमकंदे रहंदे सदाई अॻिते वधंदे रहंदे पर जेकॾहिं पंहिंजे जीवन में खोट आई त पोइ जेतिरो पाण खे चङो सम्झे लेकिन हक़ीक़त में हूंदे न ऐं उनजे लाइ हमेशह पंहिंजो पाण खे ॾिसजाए कॾहिं ॿिए खे न त ॿियो छा चए थो ॿिया छा ॾिसे थो कहिड़ी नज़र सां तके थो मुंहिंजे लाइ छा ॻाल्हाए थो उनजे लाइ न जॾहिं बि जेको कमु करे उन वक़्तु जेको बि सोचे पंहिंजो जज छड़ो पाण थी वञिजाए आमतौर असां इंसान मार उन में खाईंदा आहियूं त ॿियो छा चवे थो ऐं जॾहिं ॾिसंदा आहियूं ॿियो छा चए थो उन वक़्तु पाण खे भुलिजी वेंदा आहियूं ॿिए जी नज़र खे ॾिसंदा आहियूं पोइ पंहिंजो जीवन मसनूई आहे आर्टिफिशियल शुरू करे छॾींदा त ॿिए जी नज़रनि में पंहिंजो पाण खे चङो ॾेखारण जी कोशिशि कंदासीं ॿिए जी नज़रनि में पाण खे बहितर ॾेखारण जी कोशिशि कंदासीं पोइ ॿिए खे न ख़ुशि करण जे लाइ ॿिए जी नज़रुनि में पंहिंजी सिर्फ़ु शान वधाइण जे लाइ असां कुझु बि ग़लती करे विझंदा पर जंहिंखे पंहिंजो पाण खे चङो ॾेखारींदासीं पर कंदासीं चङाई न त पोइ असांखे छा कंदो जेकॾहिं कोई चङो कमु कंदासीं वधि में वधि घड़ी खनि शाबाश कंदो तारीफ़ ओड़ी महिल बि मुश्किल सां कंदो ऐं जेकॾहिं न कंदासीं घड़ी खनि जी गिला कंदो उनजे हथ में आहे छा पर जेकॾहिं साम्हूं वारे खे न ॾिसंदासीं कुझु बि कमु करण वक़्तु उन मालिक खे ॾिसंदासीं त पोइ असां जेको ई कमु कंदा आहियूं उनखे असां संसार खे कुझु बि ॾेखारियूं कुझु बि चऊं कुझु बि महसूसु करायूं पर हक़ीक़त में सचाई सिर्फ़ु ॿिनि ॼणनि खे पतो हूंदी आहे हिकु पंहिंजो पाण खे ऐं ॿियो उन फल ॾियण वारे मालिक खे ऐं जंहिं ॾींहुं असां चङाई कंदासीं संसार छा कंदो जेको फल वारो ॾियण वारो दाता आहे उहो त उनखे ॾिसंदो पिया उनखे छा ॻोल्हींदासीं या उनको छा लिकल आहे उहो त पंहिंजो फल ॾेई कान ईंदो तंहिंजे करे जंहिं ॾींहुं पाण ॾिसंदासीं त मुंहिंजी चङाई छा आहे मां चङो कयां थो या ग़लति कयां थो पंहिंजो पाण खे त पतो आहे ऐं जंहिं ॾींहुं पाण खे लॻे त मां चङो कयां थो ग़लति थिए ई नथो त पोइ जॾहिं पंहिंजा जज पाण थींदासीं चङाई थींदी त पोइ उहो फल ॾियण वारो मालिक असांजी नियत खे ॾिसी कम खे ॾिसी एतिरो फल ॾींदो जो असां सदाई ख़ुशि रहंदासीं बहितर रहंदासीं तंहिंजे करे हमेशह सिर्फ़ु
पंहिंजो पाण खे ॾिसो ऐं जेतिरो पाण खे ॾिसंदा वेंदासीं ओतिरो ई असां वधंदा वेंदासीं ऐं जेको ई कुझु करण जे लाइ ॿियनि खे ॾिसंदा रहंदासीं ओतिरो ई पोइते पवंदा वेंदासीं। तंहिंजे करे हमेशह पंहिंजा जज पाण थी वञो। पाण खां लिखियलु कुझु बि न हूंदो आहे। जंहिं ॾींहुं असांजी नज़र पंहिंजो पाण ते पई उन ॾींहुं कोई ग़लती न थींदी ऐं जंहिं ॾींहुं नज़र ॿिए ते वई उन ॾींहुं शायदि कोई नेकी करे सघूं, चङाई करे सघूं। ऐं पोइ उन सच साईं उनखे चयो त अॼु खां बाद तूं छड़ो पाण चङाई कजांइ, ॿियो छा थो करे उन तरफ़ तूं न ॾिसजांइ। ॿियो तुंहिंजी नेकी करे थो, गिला करे थो, चङो चए थो, मंदो चए थो, कोई तोसां गुस्सो करे थो, कोई ठठोली करे थो, कुझु बि करे थो, तूं छॾे ॾे। तोखां जेका चङाई पुॼे बसि उहा कजांइ, पंहिंजो टेंशन कोई न खणजांइ। तूं इहो चए मां चङाई कई आहे, बाक़ी ठीकु आहे मालिक चङी कंदो। तंहिंजे करे सुबुह शाम उन मालिक जो नेम ध्यानु कजांइ, उनको आसीस वठजांइ ऐं नज़र पंहिंजो पाण ते रखजांइ। ऐं उहो शख़्स आसीस वठी हली वियो ऐं जीअं वियो त हुन पंहिंजो पाण खे जीअं हुनखे सच साईं चयो पाण खे ॾिसजांइ, पाण खे खरो सिको बणिजांइ, खोचो न कजांइ, बाक़ी सभु सही आहे। त जीअं वियो कुझु ॾींहं जीअं हर कोई ठठोली कंदो, कोई कुझु चवंदो, हे हले पियो। पर हिन खां जेको बि पहुचे पंहिंजे तरफ़ो चङाई करे छॾे, पाण कंहिंसां बहितर हले, कंहिंखे ॾिसणु छॾे ॾिनो, सिर्फ़ु पाण खे ॾिसे मूं खां कोई पाप नथो थिए, मूंखां कोई ग़लती नथी थिए, मां त कंहिंखे नथो सतायां। ऐं जीअं हुनखे सचे साईं चयो सताइण छॾे हिन पंहिंजो मुस्कुराइण, सभिनी सां प्यार सां हलणु, चङो करणु शुरू करे छॾियो। ऐं जीअं चङो थियणु लॻो त सिधी ॻाल्हि आहे हिन जी शेवा बि शुरू थी वई, कंहिंजे कमु अचणु, कंहिंसां कुझु हलणु। तव्हांजो ॾिसंदे ॾिसंदे हिन जा एतिरा शेवा जा चङाइनि जा कम थी वियो त जॾहिं उनखे कुझु वक़्तु गुज़रियो, हिन जी शहर में जेके सभु ठठोली गिला कंदा, बेइज़ती कंदासीं, उन्हनि सभिनीनि खे चङे नज़र सां ॾिसणु शुरू कयो ऐं आहिस्ते आहिस्ते हिन जी सभु इज़त करणु लॻा। ऐं तव्हांजो जेको चङो कमु थिए हे अॻो हूंदो सभु जा पोयों साथी थी करे हलणु लॻा। ऐं तव्हांजो कुझु वक़्त खां बाद जॾहिं वरी सच साईं जी दामन में राड़की सां में आयो त शहर जी चङी संगत हुन सां गॾु हुई ऐं सभिनी चयोसीं हाणे आसीस थी अथसि, इहा शहर जो हक़ीक़त में असांजे शहर जो शान आहे, इन जे करे असांजी सभिनी जी इज़त आहे, सभु असां एतिरा ख़ुशि हुजूं, जी रहमत आहे, असां मालिक जी आसीस आहे। तंहिंजे करे असां जॾहिं उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ असांखे यादि रखणु खपे त असां ॾिसूं पंहिंजो पाण खे। इन करे जॾहिं उन सच साईं जी दामन में ईंदा आहियूं त पोइ जीअं बीहंदा आहियूं साम्हूं तस्वीर साहिब जे, त बीह करे असांजो दर्शन करण खां बाद शीश पंहिंजो पाण झुकी पवंदो आहे ऐं शीश झुकण जो मक़सदु इहो हूंदो आहे त पहिरियों जो दर्शन कयोसीं, हुनजी चङाई, हुनजा गुण साम्हूं आया, हुनजी रहमत साम्हूं आई ऐं हुनजी चङाई ऐं गुणनि खे ॾिसी करे ॼण अरदास निकिरंदी आहे, मालिक हाणे रहमत कर, तुंहिंजी गुण, तुंहिंजा आसीस, तुंहिंजी रहमत सदाई मुंहिंजे अंदरि में रहे, मां बि तो वांगुरु चमकी करे तुंहिंजी आसीस खे पायां, रहमत खे पाए पंहिंजो पाण खे बणाए करे तंहिंजे करे असां उन सच साईं जी दामन में जॾहिं बि ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजो पाण खे बणाए करे अचो। असां घर में हुजूं, परिवार में हुजूं, संगत में हुजूं, कारोबार में हुजूं, दोस्ती में हुजूं, किथे बि हुजूं, जंहिं ॾींहुं असां इहो न ॾिसूं त ॿियो असां सां कीअं हले थो या छा चए थो, पर नज़र पंहिंजो पाण खे रखंदासीं त मां कीअं हलां थो, पंहिंजा फ़र्ज़ केतिरा पूरा कयां थो। भई जंहिं ॾींहुं असां पंहिंजा फ़र्ज़ पूरा शुरू कयासीं, पंहिंजो पाण खे बहितर करणु शुरू कयोसीं, उहे असां सां इज़त शान मान में कोई बि न पहुचंदो। ऐं पोइ कुझु ॾींहुं असांखे लॻे थी सघे थो कोई कुझु गिला करे, कोई ठठोली करे, कोई कमज़ोर चवे, कोई कुझु चवे, पर कुझु ॾींहंनि में असां में चङाई जी भावना सां गॾु इज़त मान ऐं प्यारु एतिरो वधंदो जो असां सां कोई पहुची न सघंदो।
तंहिंजे करे असां घर में जेकॾहिं असां वॾा आहियूं त असां पंहिंजा फर्ज़ ॾिसूं असांखे नंढनि खे कीअं हलणो आहे, ऐं जेकॾहिं असां नंढा आहियूं त असांखे वॾनि खे कीअं आदर ॾियणो आहे, दोस्ती में असांखे प्यार सां कीअं हलणो आहे, हिक ॿिए सां मोहबत में असां सां कीअं हलणो आहे। असां पंहिंजे तरफ़ो चङो हलूं, इहो न ॾिसूं त ॿियो असां सां कीअं हले थो, ऐं ॿियो जीअं बि हले हक़ीक़त में कोई ग़लति हले ऐं असां चङो हलूं ख़ामोश रहूं त पोइ हक़ीक़त में कुझु ॾींहंनि खां बाद साम्हूं वारो पंहिंजो पाण सुधरी वेंदो। कमी उते रहंदी आहे जॾहिं साम्हूं वारो अञा कुझु ॻाल्हाईंदो बि न आहे, कुझु चवणु चाहींदो आहे, हिकिड़ो लफ़्ज़ चवंदो आहे, असां उनजी ॻाल्हि खे कटे करे पोइ टे ॻाल्हियूं पंहिंजूं ॿियूं ॿुधाए छॾींदा आहियूं। जंहिं ॾींहुं असां कंहिंजी ॿुधंदा न आहियूं, सिर्फ़ु पंहिंजी ॿुधाईंदा आहियूं, उन ॾींहुं असां इज़त न पाए सघंदा आहियूं। ऐं जंहिं ॾींहुं असां ॿिए जी ॿुधी करे पंहिंजो पाण खे चङो करे हलंदा आहियूं त पोइ उहा इज़त एतिरी मिलंदी आहे जे वरी पोइ सदाई शान मान सां वधंदा रहंदा आहियूं। पोइ कॾहिं जीवन में दॿो ईंदो ई न आहे, असां सदाई इंसान थी करे साफ़ सुथरा थी करे मालिक जी रहमत खे पाईंदा आहियूं, आसीस खे पाईंदा आहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे जीअं सच साईं चयो, उहो सिर्फ़ु खरो सिको बणाए, जेकॾहिं उन सिके वांगुरु पाण मज़बूत हूं, पंहिंजो पाण खे पतो आहे मां ग़लति न, त पोइ थोरे वक़्त लाइ कोई नाली में उछलाए, को पाणी ॿोड़े, को रूंदे, कोई कुझु बि करे, को सनानु कराए, कोई इज़त ॾे, कोई फ़र्क़ु न पवंदो। असां सदाई ओढ़ाई हूंदासीं, उन मालिक जी रहमत सां एतिरी वसंदी, कोई मिटाए न सघंदो, असां सदाई हूंदासीं। पर जेकॾहिं पाण खोटिया हूंदासीं, पोइ पाण खे जेॾो बि ॾेखारियूं, हक़ीक़त में खोटियो सिको बाज़ार में हलंदो ई न आहे। तंहिंजे करे पाण खोट कंहिंखे बि न ॾियो। ऐं जेकॾहिं कोई पाण सां ग़लति हले बि सही, कोई खोटियो हले बि सही, त मौत में खोट न करूं। ऐं जेकॾहिं मौत में खोट न कंदासीं त पोइ मालिक जी रहमत ईअं वसंदी आहे। हिकिड़ो संत हो, पोइ पहिरीं दुकान ते वेहींदो, कोई जेको शहर वारो अचेसि, उनखे जंहिं महिल कोई सामान वठी वञेसि, कोई न कोई खोटियो सिको ॾेई वञेसि। ऐं हे बि खोटियो सिको उहो वठी करे हिकिड़ो दिलो हूंदोसि, उनमें रखी छॾींदो। कॾहिं इन खोटे सिके खे वापसि कंहिंखे न ॾिनो, जेको अचेसि जेको ॾेई वञेसि। ऐं हर को सम्झंदनि खे पतो कोन्हे पवंदो, इन करे खोटियो सिको मुंहं में ॾेई चुसि छा कंदो। ऐं भई जेतिरे पैसनि सां गॾु खोटियो सिको वरी वठी करे पंहिंजे दिलि में रखी छॾींदो। ऐं हिन सां गॾु हिकिड़ो पुटु वेंदो हुउसि गॾु, ॿियो परिवार सोचंदो यार तूं छा कंदो पिया, छा थी, चए थो मां वरितो कंदो, मुंहिंजे खाते में लिखी छॾियोसि, मां रखंदो पिया। हे खोटियो सिको वठी छॾे, पंहिंजे दिलि में विझी छॾे। हिकिड़े ॾींहुं हे ॿाहिरि वियो त दुकान ते सभु हेरका हुनखे खोटियो सिको कोई न कोई ॾेई वेंदा। त जीअं आयोसि हिकिड़े हिनजे पुट खे अची करे खोटियो सिको ॾिनई, चए मूंखे सामान ॾे। चए भला मूंखे बेवकूफ़ सम्झो थी, उहो बाबा थी जेको खोटियो सिको वरितो थी, मूंखे घणो पतो पवंदो आहे, मां तव्हांजी खोट घणी ॾिठी आहे। त हुन हुनखे लफ़्ज़ कढी छॾिया। ऐं सुभाणे खे पी वापसि आयुसि, उनखे चए बाबा तोखे सां सभु ठगी कंदासीं, सभु फुरे वेंदासीं, कल्ह आयो मां उहा दॿ कढी त मां ॼण सां ॾिसंदा कोन पिया। चए सिको, चए मां उनखे वापसि करे छॾियो। वापसि छो कई, मां कॾहिं वापसि कयो आहे, तूं वठी छॾेसि हा। चए मां छो दादा, मां मुंहं में मारियो मांसि जीअं खणी आयो। चल ठीकु आहे। वरी मथो ॿियो आयुसि, पैसा गॾु ॾिनसि, हुनमें खोसो हिकिड़ो वरी सिको ॾेई वियुसि। हिन वरी वठी करे पंहिंजे दिलि में रखी छॾियो। ऐं ईअं हिनजो दिलो भरबो वियो। पर जॾहिं हर हिकु इंसान जो अंत समय ईंदो आहे, मुंहिंजी थोरी तबियत ख़राबु थी, जंहिं महिल सभु मिट माइट दोस्त सभु बि थिया, सभिनी खे चई बसि हाणे हलण वारा आहियूं, त उन वक़्तु हिन सिर्फ़ु मालिक खे अरदास कई,
मालिक अॼु ताईं मूंखे जंहिं जंहिं खोटियो सिको ॾिनो आहे, अॼु ताईं मां हिकिड़ो खोटियो सिको बि कंहिंखे वापसि न कयो आहे। सभु वठी करे दिलि में विधानी दिलो पूरे छॾियो आहे हाणे। ऐं तंहिंजे करे मां सभु खोटिया सिका जेके संसार जा हुया उहे वठी करे दिलि में विझी कंहिंखे न ॾिना नी, पर मां पाण खे अञा ताईं खोटियो सम्झां थो हिकिड़ो। बाक़ी मां पाण खोटियो सिको हाणे पंहिंजो पाण तोखे ॾिनो पिया, तूं क़बूल कजांइ। ऐं जीअं अरदास करे उन शीश झुकायो वेंदो रहियो, मालिक उनखे क़बूल करे पंहिंजी गोद में वठी वेंदो। तंहिंजे करे जॾहिं असां कंहिंसां खोट न कंदासीं, कंहिंसां ग़लति व्यवहार न कंदासीं, त मालिक जी रहमत एतिरी मिलंदी आहे जो उहो पंहिंजो करे छॾींदो आहे। वरी सभ जे साम्हूं एतिरी शान वधाईंदो आहे जंहिं उन संत खे समय साल थिया नी पर यादि हूंदी आहे, अॼु ताईं हलंदी आहे ॻाल्हि, हूंदी आहे अॼु ताईं हलंदी रहंदी आहे। तंहिंजे करे उन सच साईं चयो, हमेशह पंहिंजो पाण खे खरो सिको बणाए। तव्हां कंहिंखे खोटियो सिको न ॾिजो, तव्हां कंहिंसां खोट न कजो, तव्हां कंहिंसां ग़लति न हलिजो। ऐं जंहिं ॾींहुं पाण खे ॾिसणु शुरू कयोसीं, उन ॾींहुं शान मान सुख समृद्धि मालिक जी रहमत सभु कुझु असां सां गॾु रहंदी। ऐं उन ॾींहुं असांजो टेंशन तनाव परेशानियूं सभु ख़तमु थी वेंदियूं। छो जंहिं ॾींहुं पाण खे बणायोसीं ऐं हिकु दफ़ो असां ते बहितरी जो चङाई जो लेबल लॻो, नालो लॻो, त पोइ सिर्फ़ु नालो ई कमाईंदो आहे, पोइ इंसान न कमाईंदो आहे। इन करे जेके जेके कंपनियूं हूंदियूं आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजी क्वालिटी खे मेंटेन कंदियूं आहिनि। ऐं पोइ असां ॾिसंदा आहियूं नकली हुजे नाले ते केतिरो ईंदो रहंदो, पर नकली जेतिरो ईंदो नी गुम थी वेंदो नी, कंहिं ब्रांड खे कंहिं नुक़सानु थोरे पहुचंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो ब्रांड जेको आहे उन मालिक असांखे इंसान बणायो आहे ऐं उन असांखे एतिरी सुमत ऐं रहमत बख़्शी आहे जो असांखे पूरी ड्रेस सुफ़ैद आहे, पर असां थोरो धॿो बर्दाश्त न करे सघंदा। असांखे ड्रेस ते ध्यानु कोन्हे वेंदो, पर थोरो धॿो असांखे सताईंदो आहे। तंहिंजे करे परेशानी जो कारण, दुख जो कारण असांजो धॿो हूंदो आहे, पूरी ड्रेस न हूंदी आहे। तंहिंजे करे सिर्फ़ु पंहिंजो पाण ते धॿो न अचण ॾियूं, यानी पंहिंजो पाण कंहिंखे न सतायूं। त पोइ सचे साईं चयो, कोई तव्हांखे साड़े रूम ते नाली में विझी फिटियो करे कोई कुझु नथो करे सघे, तव्हां सदाई ईअं ई रहंदो जीअं हिकिड़ो चमकंदड़ सिको हूंदो आहे, मालिक खे क़बूल पवंदो ऐं सदाई ख़ुशि रहंदो, आबाद रहंदा, सदाई वधंदा। जे प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु उन सचे साईं जी दामन में आया आहियूं, त मक़सदु इहो आहे मालिक जी रहमत अहिड़ी मिले जो असांजो सिको असांजो जीवन करे खोटियो बाक़ी न रहे। उनजी रहमत सदाई असांखे मिलंदी रहे ऐं उहा रहमत वठी करे असां पंहिंजे जीवन में अहिड़ो बणिजूं जो कंहिंखे ॾुख न ॾियूं, असां सभु सुख ॾियूं, सभु सां बहितर व्यवहार कयूं। ऐं अगरि थोरो कोई ग़लति हले बि सही त उन खे पंहिंजी खोपड़ी में जॻह न ॾियूं, पंहिंजो पाण खे सही करे छॾूं। ऐं पोइ हिकु दफ़ो असां सहंदासीं या बर्दाश्त थी या चङाई तरफ़ वधंदासीं, त पोइ हिकु दफ़ो वधणु शुरू कयासीं त पोइ जीवन में कॾहिं ॾुख ईंदो ई न। असां सदाई उनजी रहमत में रहंदासीं, सदाई सुखिया रहंदासीं ऐं पोइ हिते बि सुखिया हूंदासीं, अॻिते बि सुखिया हूंदासीं। उन मालिक जी रहमत सदाई वसंदी रहंदी। ऐं उहो सभु थींदो तॾहिं जंहिंजी रहमत खे, उनजी यादि खे, उन मालिक खे पंहिंजो पाण में सदाई बणाए करे रखंदासीं। ऐं उहो बणंदो तॾहिं जॾहिं हर रोज़ कुझु वक़्तु वेही उन सच साईं जो नाम ध्यानु सिमरन जाप कंदासीं, त पोइ उनजी रहमत सदाई बणी रहंदी ऐं असां सदाई चमकंदा रहंदासीं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दा, उन ईश्वर दा इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त जंहिं प्यार प्रेम शिक श्रद्धा भाव सां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, उन श्रद्धा ऐं भाव सां उनजे रहमतुनि खे, उनजे वचननि खे पंहिंजे जीवन में आणे करे सदाई पंहिंजो पाण खे सुरखरो बनायूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि उन्हनि सभिनी सॻड़नि जननि उत्सव जो आयोजन कयो, उनमें कंहिं क़िस्म जी शेवा कई, शामिल थिया या सदाई उन सच साईं जी दामन में ईंदा रहंदा आहिनि या ईंदा रहंदा या उनजी आसीस में वेठा आहिनि,
सो तव्हां सभिनी खे पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफां आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो।